राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, गज बदन षडानन माता, जय गज बदन षडानन माता, जगत जननी दामिनी दुत गाता, जगत जननी दुत गाता, जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, नहीं तब आदि मध्य अवसाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना, जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय जय गिरिवर भव भव विभव पराभव कारिणी, भव भव विभव पराभव कारिणी, विश्व विमोहनी स्वबस विहारिणी, विश्व विमोहनी सबस विहारिणी, जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय जय गिरिवर। बोल आदि शक्ति मात भवानी की जय।
प्यारे गुर साथ संगत, जय जय गिरिवर राज किशोरी यह स्तुति करे, देवी माता जी अॻियां आराधना करे सत्संग जी शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद देवी भागवत महापुराण असां श्रवण करे रहिया आहियूं ऐं अॼु आख़िरी स्कंद ते अची पहुता आहियूं। कुछ 11 स्कंद जूं कथाऊं ऐं कुछ 12 स्कंद जूं कथाऊं श्रवण करे पाण अॼु भोग पाईंदासीं, विराम ॾींदासीं। देवी माता जी महिमा सां भरपूर ही ग्रंथ देवी माता जी महिमा प्रगट थो करे। आदि शक्ति भवानी जी महिमा सां भरियल आहे। आदि में भी, अंत में भी ऐं मध्य में भी हिन पुराण में देवी जी महिमा आहे। पर हिन 11 स्कंद में कुछ कथाऊं भगवान शिव जी महिमा थियूं प्रगट कनि। सिर्फ शिव जो थोड़ो सो जिक्र थिए थो, रुद्राक्ष ऐं भस्म जो। शायद कारण इहो तो थी सके कि देवी आदि शक्ति भवानी शिव जी अर्धांगिनी आहे, शिव ऐं शक्ति। तो भगवान शिव जी महिमा जो थोड़ो जिक्र आहे देवी भागवत पुराण में। रुद्राक्ष ऐं भस्म जी महिमा। भगवान शिव जे ॻोढ़नि मां ठहियो आहे रुद्राक्ष। रुद्र जो अक्ष। भगवान शिव ध्यान में वेठो हो। हाँ न, रुद्राक्ष जेको थींदो ई आहे नॉर्मल वण में जेको थींदो आहे। हाँ, मोती अलग। हाँ, रुद्राक्ष अलग, मोती अलग ऐं ॿिए बि रत्न थींदा आहिनि। रुद्राक्ष जो वण थींदो आहे, मां खणी कोन आयो आहियां, न त ॾेखारियांव। उहो डालीअ सां चिपकियल रुद्राक्ष आहे असां वटि। उहो भगवान शिव जे शिव ध्यान में अखियूं बंदि करे वेठो हो। अखियूं खोलियईं। या असां चङी देरि अखियूं खोले वेठा हूंदा आहियूं त ॻोढ़ा वेही ईंदा आहिनि न, तीअं भगवान शिव चङी देरि अखियूं खोले वेठो हो, पर ध्यानु किथे ॿिए हंधि हो त ॻोढ़ा वेही आया। उहे ॻोढ़ा ज़मीन ते किरिया, उते वण पैदा थियो ऐं उन मां ई थियो रुद्राक्ष। पोइ रुद्राक्ष जी महिमा आहे। एकमुखी रुद्राक्ष, 2 मुखी, पंचमुखी, उन जी महिमा आहे। हिकु कथा थी अचे हिन में। विंध्याचल पर्वत ते हिकिड़ो गॾो हो। उहो रुद्राक्ष ढोइण जो ई उन खां कमु करायो वेंदो हो। उन जे पुठीअ ते रुद्राक्ष ढोए करे ऐं उनजो मालिक उनखे मथे वठी वञे, वरी हेठि लाहे अचे। जॾहिं उन जी मृत्यु थी, गॾो मरियो, त उनखे शिवलोक मिलियो रुद्राक्ष ढोइण जे करे। ऐं हिकु ॿी कथा थी अचे। गुणनिधि नाले ब्राह्मण हो, पर उन में ब्राह्मण जा गुण कोन हुआ। नालो गुणनिधि, पर उन में गुण कोन हुआ। उल्टो उन पाप कर्म ॾाढा कया। पोइ जॾहिं हू मरियो हिकु हंधि जंगल में, जिते मरियो उन धरतीअ जे हेठां को रुद्राक्ष पूरियल हो, जंहिंजे करे शिव जा दूत आया, शिव जा गण आया ऐं उनखे पाण सां गॾु शिवलोक वठी विया। यमदूत बि आया, पर गणनि उन्हनि खे भॼाए कढियो कि ही जिते मरियो आहे उन जे हेठां रुद्राक्ष पियो हो। तेॾी महिमा आहे रुद्राक्ष जी। ऐं भस्म थींदी आहे भभूति, उहा शिव खे प्यारी आहे। त भभूति बि जेके माण्हू लॻाइनि था, धारण कनि था, उन ते बि शिव जी कृपा थिए थी। त इहा शिव जी महिमा अचण खां पोइ थोरी वरी देवी माता जी का कथा थी अचे। भ्रामरी देवी, हिकिड़ो दैत्य हो अरुण,
उन तपस्या कई, ब्रह्मा जी तपस्या करे वरदान इहो घुरियईं कि मूंखे कोई भी ॿिनि पेरनि वारो न मारे सघे। उनमें पुरुष बची विया, स्त्रियूं बची वियूं, जेके बीठल उभयचर थींदा आहिनि। असां मनुष्य उभयचर, उभयचर जो अर्थ आहे जेको डिघो बीह सघे ॿिनि पेरनि ते। उभयचर न मारे सघे, नभचर भी न मारे सघे, उॾामण वारा पक्षी जेके थींदा आहिनि। जलचर भी न मारे सघे, थलचर भी न मारे सघे। उनमें सभु अची विया। न जानवर कोई मारे सघे, न मनुष्य, न पक्षी, न समुंड जी का मछली वछली मगरमच्छ। इहो वरदान पाए करे हुन अत्याचार शुरू कया ऐं आसुरी प्रवृत्ति वधी वई। हिकिड़ा थींदा आहिनि आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू, ऐं हिकिड़ा थींदा आहिनि दैवी प्रवृत्तिअ वारा माण्हू संसार में, ऐं हिकिड़ा वरी विच वारा थींदा अथव। उहे ॾिसंदा आहिनि कंहिंजो पलड़ो भारी आहे, उन पासे थी वेंदा आहिनि। आसुरी प्रवृत्तिअ वारा त तैयार ई हूंदा आहिनि कि असांजो राज थिए, असांजी सरकार अचे, त उहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। देश वञे भाड़ में, असांजी सरकार ठहे, त पोइ सक्रिय थी वेंदा आहिनि उन्हनि जो राज अचण ते। ऐं जेके दैवी प्रवृत्तिअ वारा माण्हू थींदा आहिनि, उहे सुठा हूंदा आहिनि, सदाचारी हूंदा आहिनि। उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे धर्म जूं ॻाल्हियूं ॿुधी करे। अगरि तव्हांखे सत्संग जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मन में ॾाढी ख़ुशी थींदी आहे, प्रसन्नता थींदी आहे, त तव्हां दैवी स्वभाव वारा माण्हू आहियो। अगरि कथा में तव्हां ॿुधो कि कंहिं सुठे धर्मात्मा सदाचारी माण्हूअ जी जीत थी, ऐं तव्हांखे ॾाढी ख़ुशी थिए ॼण तव्हांजी जीत थी हुजे, त तव्हां सदाचारी आहियो। पर तव्हांखे सुठो अगरि न लॻे, असां ॾिठा आहिनि अहिड़ा माण्हू अनेक पाठनि ते, कि अगरि असां सदाचारीअ जा गुण ॻायूं, सदाचारनि जो वर्णन कयूं, कि उदारता, संतोष, प्रेम, इन्हनि गुणनि जी व्याख्या कयूं, त ॾाढनि माण्हुनि खे सुठो न लॻंदो आहे। पोइ मां सम्झी वेंदो आहियां आसुरी प्रवृत्तिअ जो माण्हू आहे। केवल शरीर अगरि मनुष्य जो मिलियो आहे त मनुष्य थोड़ी थी विया। उनजो स्वभाव कहिड़ो आहे, इहो चेक करे सघिजे थो। अगरि कोई माण्हू रावण जी तारीफ़ करे सुभाणे के ॾींहं ते, कि रावण ॾाढो ज्ञानी हो, रावण खे एॾो ज्ञान हो, एॾो ज्ञान छा ॿुधाए, सम्झिजो उनजी भेण अथव, सौट वोट अथव उनजी। इहा मैचिंग आहे ॿिन्हिनि जी, पाण में मिली वेंदव घणेई रावण जी तारीफ़ करण वारा। त जंहिं माण्हूअ खे सत्संग में, कथा में सुठे माण्हूअ जूं सुठायूं ॿुधी करे सुठो न लॻे, त उहो आसुर प्रवृत्तिअ जो आहे। इहो सिधो सो नियम आहे न, मां थोड़ी ठाहियो आहे। पर अगरि कंहिंखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी करे ख़ुशी थिए, धर्म जूं ॻाल्हियूं ॿुधी कि पांडवनि जी जीत थी, इहो ॿुधी करे ख़ुशी थिए, त माना उहो पांडवनि जे वंश जो आहे। इन करे ॾाढनि माण्हुनि खे कथा कोन वणंदी आहे, भॻवान जूं कथाऊं न वणंदियूं आहिनि, सत्संग न वणंदो आहे, छो त उन्हनि जे स्वभाव सां मैच कोन खाईंदो आहे। ऐं उन्हनि खे वरी अहिड़ो सत्संग वणंदो आहे जंहिंमें कूड़, निजो कूड़ पियो थो हले, धन जो प्रदर्शन पियो थो थिए, अहंकार जो प्रदर्शन, उहो उन्हनि खे वणे थो। छो त उन्हनि खे लॻे थो कि असांजी कैटेगरीअ जो आहे। माना इहे कंहिं युग में इन्हनि असुरनि जा ई साथी रहिया हूंदा, परमात्मा जे प्रसाद सां मनुष्य ठही विया, पर स्वभाव थोड़ी छुटंदो आहे। स्वभाव त जन्मनि जन्मनि खां गॾु हलंदो आहे हर माण्हूअ जो। हिक ई घर में 4 भाउर हुजनि त चइनिनि जो स्वभाव अलॻि अलॻि मिलंदो आहे न,
छो त हुनजे पिछले जन्म जो स्वभाव गॾु पियो थो हले। त पंहिंजो स्वभाव चेक कजो निष्पक्षता सां कि तव्हां दैवी देवताउनि जी कैटेगरीअ जा आहियो या असुरनि दुष्टनि जी कैटेगरीअ जा आहियो। तव्हांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं मन खे प्रफुल्लित कंदियूं आहिनि, आसुरी प्रवृत्तिअ वारियूं, कूड़, हिंसा, लोभ, अहंकार, इहे या दैवी प्रवृत्तिअ वारियूं ॻाल्हियूं, सत्य, संतोष, प्रेम, उदारता, दया, दान, त तव्हां सम्झो जो देवी प्रवृत्तिअ जा आहियो। हाणे विच वारा छा थींदा आहिनि, उहे ख़ुदि डिसाइड कोन कंदा आहिनि कि उन्हनि खे करिणो छा आहे। कॾहिं हिन पासे थी वेंदा देवी असुरनि जे पासे, कॾहिं देवी स्वभाव जे पासे। त जॾहिं हिन अरुण दैत्य जो शासन थियो, वरदान वठी आयो, त अनेक असुर जमा थींदा विया हिन जे पलड़े में, हिन जे साइड थींदा विया, ऐं जेके विच वारा हुआ उहे बि हिन सां जुड़ंदा विया। उहे इहो ई चवंदा आहिनि कि मजबूरी आहे, विच वारा चवंदा आहिनि मजबूरी हुई, छा कयूं। त धरतीअ ते अधर्मियुनि जो शासन थी वियो। सभिनीनि देवी माता खे पुकार कई। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे। मात की महिमा देखो, जोत दिन रहना जागे। मात की महिमा देखो, रहना जागे। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे। जय मां शेरा वालिए, जोता वालिए, चुनरिया कहनों से करे श्रृंगार। ओढ़े लाल चुनरिया करे श्रृंगार। शेरों पे करे सवारी, तू शक्ति का अवतार। शेरों पे करे सवारी, तू शक्ति का तेरे तेज बरे दो नैना, तेरे अधरों पे मुस्कान। तेरे तेज बरे दो नैना, तेरे अधरों पे मुस्कान। तेरे द्वारे शीश झुकाए, क्या निर्धन क्या बलवान। हे माँ शेरों वालिए, मेहरा वालिए, माँ तेरे ही नाम कमाता, जगत में डंका बाजे। तेरे नाम कमाता, जगत में डंका बाजे। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे। मात की महिमा देखो, जोत दिन रहना जागे। मात की महिमा देखो, जोत दिन रहना जागे। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे।
तेरा स्थान, ऊंचा है मंदिर तेरा, ऊंचा तेरा स्थान। दानी क्या कोई दूजा, माँ होगा तेरे समान। दानी क्या कोई दूजा, होगा तेरे समान। जो आए श्रद्धा लेके वो ले जाए वरदान। जो आए श्रद्धा लेके वो ले जाए वरदान। हे माता तू भक्तों की सुख दुख का रखे ज्ञान। हे माता तू भक्तों के सुख दुख का रखे ध्यान। हे माँ शेरा वालिए जोता वालिए माँ, तेरे चरणों में आके भाग कैसे ना जागे। तेरे चरणों में आके भाग कैसे ना जागे। मात अंग चोला साजे, हर एक रंग चोला साजे। मात अंग चोला साजे, मात की महिमा देखो ज्योत दिन रहना जागे। मात की महिमा देखो ज्योत दिन रहना जागे। मात हर एक रंग चोला साजे। जय माँ शेरा वालिए, हर एक पहाड़ा वालिए माँ। जय माँ, हर एक रंग चोला साजे। जय माँ, जय माँ। हर एक रंग चोला साजे। देवी माता के पुकार कयनि सभिनी देवताउनि मिली। उते देवी माता जेको रूप प्रगट कयो आहे उनखे चयो वियो भ्रामरी देवी। देवी माता प्रगट थी ऐं देवताउनि खे चई तव्हां चिंता न कयो, मां हिन दैत्य खे मारींदसि। हाणे उहो अरुण दैत्य ॾाढी वॾी सेना खणी मैदान में आयो, हेॾां देवी अकेली। हाणे हुनखे छा वरदान हो हिन दैत्य खे यादि अथव? तव्हांखे आहे ध्यानु? छा वरदान वरितो हुई दैत्य अरुण ब्रह्मा खां? पर मां हिननि खां बि पुछां। हा, न उभयचर, न थलचर, न जलचर, न थलचर। त उन देवीअ भ्रामरीअ जो रूप धारण कयो। भ्रामरी मतिलबु भंवरो। भंवरो सम्झंदा आहियो न? उनखे छा चइबो आहे सिंधीअ में? भंवरो, कारो कारो। इहो अहिड़ो जीव आहे जेको उॾामंदो बि आहे ऐं इहो उॾामण खां पोइ बि ही उभयचर कान्हे। ही पक्षियुनि जी श्रेणी में न ईंदो आहे। उॾामी सघे थो, कोई कंटिन्यू कोन उॾामंदो आहे, बसि थोरो उॾामी गुल ते वञी वेही रहंदो, ज़मीन ते बि कोन हलंदो आहे। इहो वणनि में किथे पायो वेंदो आहे, पाए जाते हैं। किथे वणनि में कुझु छेद करे वेही रहंदो आहे। न इहो उॾामणनि वारनि में ईंदो आहे, न ज़मीन ते हलण वारनि में ईंदो आहे, न बीठल में ईंदो आहे, न जल जे अंदरि ई हूंदो आहे। हुन दैत्य इहो सोचियो ई कोन हो कि अहिड़ो बि प्राणी थी सघे थो। देवी माता पंहिंजे शरीर मां अनेक भंवरनि जी सेना कढी, अनेक भंवरा। हुनजो डंग ॾाढो ख़तरनाक थींदो अथव, करंट अची वञे माण्हूअ खे त हुन
अनेक अनेक भंवरा हिक हिक राक्षस जे मथां चिपकी पिया ऐं अरुण दैत्य भी उन में माराइजी वियो। बोल माद शक्ति भवानीअ की जय। तो वह देवी माता अहिड़ा अहिड़ा अनेक रूप धारण करे हिन धरती जी रक्षा कई आहे, धर्म जी रक्षा कई आहे। त असांखे घुर्जे असां धर्म जा सहायक थियूं। अगर असुर थींदासीं, अधर्मी थींदासीं, त देवीअ खे अवतार वठणो पवंदो असांखे नाश करण लाइ। इहो न सोचूं कि पलड़ो कंहिंजो भारी आहे। पलड़ो छॾियो, पलड़ो हिक जो ई भारी आहे। शक्तिशाली हिक ई आहे, देवी माता। उहा कंहिंजे फेवर में आहे इहो ॾिसूं। उहा आहे धर्म जे फेवर में, उहा आहे सुठाईअ जे फेवर में, सदाचार जे फेवर में। त असां उन जी ओट वठूं, धर्म जी ओट वठूं ऐं सदाचार ते हलूं। 12वें स्कंद में देवी माता जो हिकु अद्भुत रूप जो वर्णन थो अचे। देवी गायत्री, गायत्री माता। तव्हां नालो ॿुधो हूंदो, तव्हां घटि में घटि मंत्र त ॿुधो ई हूंदो। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हवन में इहो थींदो आहे। 24 अखरनि जो इहो मंत्र आहे। गायत्री ईअं मञी वई आहे कि ब्रह्मा जी पत्नी गायत्री, इन्हनि मां वेद उत्पन्न थिया। वेद इन्हनि जी संतान आहिनि। ब्रह्मा ऐं गायत्रीअ जा संतान आहिनि वेद। ऐं वेद माना ज्ञान। 4 वेद, चइनि प्रकारनि जो ज्ञान। त वेद माता गायत्रीअ जी महिमा अचे थी, अद्भुत महिमा अचे थी। संक्षेप में ईअं सम्झो कि इंसान जे दुख जा 3 कारण थींदा आहिनि। 3 कारण। हिकु अभाव जो, अज्ञान जो दुख। अज्ञान दुख ॾींदो आहे। अज्ञानी दुखी हूंदो अथव, छो त हुनखे ज्ञान, वास्तविक ज्ञान न आहे। ॻाल्हियूं न, जंहिं वटि सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि ज्ञान जूं, उहो त अञा दुखी आहे, छो त उहो जलेबी आहे। पर अज्ञान जो मतिलबु इहो आहे कि जंहिंखे अञा संसार जी जानकारी कान्हे कि संसार छा आहे। संसार खे त छॾिणो ई आहे न, पर छॾण लाइ त हुनजो ज्ञान ज़रूरी आहे न। त इहो दुख ॾींदो आहे। अगरि माण्हूअ खे संसार जो ई ज्ञान न हुजे कि माण्हू कहिड़ो आहे, माण्हुनि जी सोच छा आहे, माण्हुनि जा टाइप कहिड़ा कहिड़ा आहिनि संसार में, मूंखे छा करिणो आहे, ही संसार जेसि तक नाशवान नज़र न अचे तेसि ताईं सम्झिजो अज्ञानी आहियो। ऐं उहो दुख ॾींदो तव्हांखे, छो त तव्हां संसार खे सभु कुझु सम्झी करे जीवन लॻाए छॾींदा। पोइ संसार जे माण्हुनि जे हिसाब सां हलंदा, उन हिसाब सां दुखी थी वेंदा, सुखी थी वेंदा, उन्हनि सां गॾु गॾु हलंदा। कर्ज खणी करे बि मेंटेन कंदा कि संसार में ही त करिणो ई पवंदो न, ही त करिणो ई ज़रूरी आहे। शादी करणी आहे त ॾाढी महांगी करणी आहे, कार बि ज़रूरी आहे, न हूंदी कार त असांजी इज़त हली वेंदी, सभु कुझु हलियो वेंदो, कुझु बचंदो ई कोन। इहा सोच आहे अज्ञानीअ जी। त माना अज्ञान दुख ॾींदो आहे। ज्ञानी माण्हू वटि भली कुझु न बि हुजे न त बि ख़ुशि हूंदो अथव, छो त हू पहचाने चुको आहे संसार खे, वास्तविक चहिरो ॾिसी चुको आहे। त हिकु कारण आहे दुख जो अज्ञान, ॿियो कारण आहे अभाव, शयूं न हुअण, घर में कमी हुजण, फ्रिज न आहे, टीवी न हुजे, वॉशिंग मशीन न हुजे, त ॿियो दुख इहो थींदो आहे अभाव जो। शयूं न हुजनि त दरिद्रता वारो दुख त थींदो आहे। ऐं टियों दुख जो कारण आहे अशक्ति, निर्बलता।
निर्बल माण्हू दुखी हूंदो आहे कि मां कुझु जवाबु नथो ॾेई सघां, प्रतिक्रिया नथो ॾेई सघां। इन्हनि टिन्हिनि दुखनि खे दूर केरु कंदो? अज्ञान रूपी दुख ऐं अभाव रूपी दुख ऐं निर्बलता रूपी दुख केरु दूर कंदो? ज्ञान था चओ। अज्ञान दूर कंदी सरस्वती, अभाव दूर कंदी लक्ष्मी, निर्बलता दूर कंदी शक्ति। ये टई देवियूं जेके आहिनि, ब्रह्माणी, लक्ष्मी ऐं दुर्गा। सरस्वती ज्ञान ॾींदी आहे, अज्ञान नाश कंदी आहे, जलेबी कोन ठाहींदी आहे। अज्ञान भ्रम नाश कंदी आहे देवी सरस्वती। ऐं देवी लक्ष्मी निर्धनता दूर कंदी आहे, ग़रीबी दूर कंदी आहे। ग़रीबीअ जो दुख दूर कंदी आहे देवी लक्ष्मी, ऐं निर्बलता दूर करे शक्ति ॾींदी आहे देवी दुर्गा, काली या शक्ति चऊं उनखे। पर जेका गायत्री आहे न, गायत्री उहा टई ॾींदी आहे। गायत्री उहा देवी आहे जेका धन बि ॾेई सघे थी, शक्ति बि ॾेई सघे थी ऐं ज्ञान बि। टई ॾियण वारी हिकु ई देवी आहे, देवी गायत्री। कल्प वृक्ष चयो वियो आहे देवी गायत्रीअ खे। ख़बर ई कोन्हे ॾाढनि माण्हुनि खे कि गायत्री देवीअ जी आराधना, साधना, उपासना करण सां हू सभु कुझु ॾेई करे आख़िरीअ में मोक्ष बि ॾेई सघे थी। सिधी सी ॻाल्हि असांखे स्वीकार करणी पवंदी कि हिन संसार में अज्ञानी थी रहण बि सुठो कान्हे, ग़रीब थी करे रहण बि सुठो कान्हे ऐं शक्तिहीन थी रहण बि सुठो कान्हे। भली असांजो लक्ष्य परमात्मा हुजे, लक्ष्य परमात्मा हुजे, पर गॾोगॾु ही बि त हुजनि। आवश्यक धन भी हुजे, आवश्यक शक्ति भी हुजे, आवश्यक विद्या भी हुजे, अभिमान न हुजे। तो देवी गायत्री अड़ी आ जेका ये सब असांखे उपलब्ध कराईंदी आ ऐं अभिमान न अचण ॾींदी आ। तड़ी देवी गायत्री के प्रणाम बार बार। मंत्र तो तव्हांखे ख़बर ही आ, ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुहा न चइजो, सुहा तॾहिं जॾहिं हवन थींदो हुजे, तू तो बस बोल कहीं भी सुहा, हर किथे थोड़ी। त आदि शक्ति भवानी जो ही रूप आ। तो माताउन में अनेक रूप अड़ा थी विया अथव, अवतार थी विया अथव, जो तव्हांखे ॿिए केॾांहुं भिटकण जी ज़रूरत ही कान्हे। न निर्बल बाबा न ठेंगा बाबा, कंहिं वटि वञण जी ज़रूरत कान्हे। देवीअ जी आराधना कयो न। देवी गायत्री जी आराधना लाइ तव्हांखे अलॻि किताब पढ़णो पवंदो। गायत्री शक्ति पीठ अथव, श्री राम शर्मा आचार्य ॾाढो प्रचार कयो देवी गायत्रीअ जो। उन हिकु हिकु अखर जो अर्थ ॿुधायो आहे। 24 अखर आहिनि न। ओम जो अर्थ छा आहे, भू जो अर्थ छा आहे, भूअ जो अर्थ छा आहे। त गायत्री सभु कुझु ॾेई सघे थी। उन माता खे प्रणाम। ॾई अन धन जा माता अंबार, भरी सभिनी जा खाली भंडार। आही ममता जी देवी तू मां, सचो हिकु तुंहिंजो ई प्यारे आ।
शेरा वाली अम्बे माँ, हे शेरा वाली अम्बे माँ, मुखे तुझो ही आधार आ। हे शेरा वाली अम्बे माँ, मुखे तुझो ही आधार आ। नाहे हीलो वसीलो को बिन, झलियो दिल सां तुझो द्वार आ। नाहे हीलो वसीलो तो बिन, झलियो दिल सां तुझो द्वार आ। हे शेरा वाली अम्बे माँ, मुखे तुझो ही आधार आ। बुद्धि भगतन जू दर्दी लुदाहूँ, सुनी तिन जे तू अंदर जो आहूँ। बुद्धि भगतन जू दर्दी लुदाहूँ, सुनी तिन जे तू अंदर जो आहूँ। अची पैज रखी तिन जी तो, कयो पापन जो संहार आ। अची पैज रखी तिन जी तो, कयो पापन जो संहार आ। हे शेरा वाली अम्बे माँ, मुखे तुझो ही आधार आ। करे महिमा छा नथर निमाणो, झुके तो दर थो सारो ज़मानो। ला 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 ला, नथर निमाणो, झुके तो दर थो सारो ज़मानो। बिन स्वार्थ जे आही तुमा, मतलब जो ही संसार आ। बिन स्वार्थ जे आही तुमा, मतलब जो ही संसार आ। हे शेरा वाली अम्बे माँ, मुखे तुझो ही आधार आ। देवी गायत्री जी उपासना कयो ही गौतम ऋषि है ऐं उन जी पत्नी अहिल्या, जंहिंजे करे उन्हनि वटि हिकु जल कुंड हो पाणीअ जो। त ॿियनि ऋषियुनि खे ईर्ष्या थी, उन्हनि ऋषियुनि खे ईर्ष्या थी त सायो करे उन ते कूड़ो आरोप लॻायनि। हिकिड़ी दुर्बल गांइ खे उन जे आश्रम में मोकिलियनि ऐं उहा गांइ मरी वई। त हिन ऋषिअ खे सभु चवण लॻा कि कहिड़ा माण्हू आहियो, गऊ हत्यारा आहियो तव्हां, गऊ हत्या करे छॾियव। अहिड़ा हूंदा आहिनि माण्हू संसार में। त ॾाढो ई उनखे घटि वधि ॻाल्हाइनि गौतम ऋषिअ खे। गौतम ऋषिअ जे मथां कृपा हुई गायत्रीअ जी। उन ध्यानु लॻायो, गायत्री माता जी कृपा सां उनखे शक्तियूं हुयूं, रिद्धियूं हुयूं, सिद्धियूं हुयूं। उन ध्यानु लॻाए ॾिठईं, सभु सम्झी वियो कि हिननि जी हरकत आहे।
मूंखे बदनाम करण जी। ही नीचता ते किरी चुका आहिनि। ऋषि थी करे, ब्राह्मण थी करे, त उन्हनि खे सराप ॾिनई कि तव्हां खां वेद मंत्र विसरी वेंदा, ऋचाऊं विसरी वेंदियूं, ऐं गायत्री मंत्र बि तव्हां खां विसरी वेंदो। तव्हां लाइक़ ई कोन आहियो। त सभु उन्हनि खां विसरी वियो। पोइ वरी उन्हनि माफ़ी घुरी। तॾहिं ऋषिअ चयो कि जॾहिं उहा वेद माता गायत्री तव्हांजे मथां कृपा कंदी त सभु तव्हांखे स्मृति वापसि अची वेंदी। त देवी गायत्री असांजी उहा स्मृति बि आणे सघे थी। बुद्धि, प्रज्ञा, उहा बुद्धि, उहा सद्बुद्धि जेका असांखे पंहिंजे धर्म जे प्रति प्रेम उत्पन्न करे। देवी गायत्री जी कृपा सां ईंदी आहे अहिड़ी बुद्धि। न त जिन जी बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे न, उहे इन्हनि धर्म ग्रंथनि वेदनि जो मज़ाक उॾाईंदो आहे। जीअं कि अॼुकल्ह ॾिसी रहिया आहियूं, न माता पिता ध्यानु ॾींदा आहिनि, न ॿार। कोई चए पियो अॼु की ॿारनि खे एटीट्यूड थो थी वञे, छोकिरियुनि खे ख़ासि कर। चए पई का अॼु की कल्ह तव्हां सत्संग में चयव कि माईअ खे वीचारी खे पैसा कोन हूंदा आहिनि पंहिंजा पर्सनली, त चई इन करे त अॼुकल्ह छोकिरियुनि जॉब करणु शुरू कयो आहे ताकी पंहिंजा पैसा हुजनि। त चयोमांसि इहा सुठी ॻाल्हि आहे, जॉब करणु शुरू कयो अथनि ताकी आत्मनिर्भर हुजनि, पंहिंजे हथ में पंहिंजा पैसा हुजनि। पर उन सां त एटीट्यूड अची वियो उन्हनि में। हाणे त हू पतीअ खे बि कुझु नथियूं सम्झनि, हाणे धर्म खे त अञा नथियूं सम्झनि। त धर्म जो त नुक़सानु थी वियो, उनजो बि नुक़सानु थियो। जी हा, पर हाणे हले थो, छा कनि। त पोइ मां चयो इन में ग़लती माता पिता जी आहे। वरी ॿी ॻाल्हि निकिती कि जेके जॉब नथियूं बि कनि न, उहे बि एटीट्यूड ॾेखारनि थियूं। त चयोमांसि इहा बि ग़लती माता पिता जी आहे। जॾहिं माउ पीउ खे ॿारु ॾिसंदो कि मुंहिंजो माउ पीउ उधारा वठी करे पियो थो महांगियूं शयूं वठे ॾेखारण लाइ, मुंहिंजी मम्मी मुंहिंजो पापा उधारा वठी करे मेंटेन पियो थो करे कि असां अमीर आहियूं, असां तव्हां जहिड़ा ई आहियूं, त ॿारु छा सिखंदो। ॿारु चवंदो मां तव्हांजी परंपरा खे डबल करे अॻियां वधाईंदुमि। तव्हां 15,000 उधार वठंदा आहियो न, मां 50,000 उधार वठी करे शो ऑफ कंदुमि। त ओधर वारी आदत अचे थी माता पिता मां। छो त श्रेष्ठ बुद्धि कान्हे माण्हूअ खे, मंद बुद्धि आहे, कुटिल बुद्धि आहे, कुमत आहे सभिनीनि वटि। देखा देखी सुमत ईंदी आहे वेद माता गायत्रीअ जी कृपा सां। त माण्हू अगरि इहो मंत्र पढ़े रोज़ ओम भूत भुवस्व वारो, त हुनखे सद्बुद्धि मिलंदी। हुनखे उहा बुद्धि मिलंदी जो हुनखे पंहिंजे धर्म ते, ग्रंथ ते नाज थींदो, गर्व थींदो। त वेद माता गायत्री जी महिमा सां भरियल आहे। इन में 1000 नाला आहिनि देवी गायत्रीअ जा। देवी भागवत पुराण में देवी भागवत केवल गायत्रीअ जा ई आहिनि 1000 नाला, ॿी कंहिं देवीअ जा कान्हनि। मूंखे कंहिं व्हाट्सएप ते इहे ॿुधायो, कंहिं ॿार ॿुधायो आहे कि नए ज़माने जा नाला आया अथव देवी माता जा ABCD ते। ए सां अंबा अंबे, बी सां भवानी, सी सां चामुंडा, डी सां दुर्गा, ई सां एक रूपी, एफ सां फरसा धारणी, जी सां गायत्री, एच सां हिंगलाज असां सिंधियुनि जी देवी, आई सां इंद्राणी, जे सां जगदम्बा, के सां काली, एल सां लक्ष्मी, एम सां महामाया, एन सां नारायणी, ओ सां ओमकारणी, पी सां पद्मा, क्यू सां कात्यायनी, आर सां रत्नप्रिया, एस सां शीतला माता, टी सां त्रिपुर सुंदरी, यू सां उमा, वी सां वैष्णवी, डब्ल्यू सां वराही, वाय सां यति ऐं जेड सां जवाना। जवाना जानवी बि थी सघे पियो, जवाना हूंदो। त
त नए भली नओं ज़मानो हुजे, देवीअ जा त अनेक नाला आहिनि, 1000 नाला हुन जा बि आहिनि देवीअ जा, पर सिर्फ़ु गायत्री माता जा ई 1000 नाला आहिनि। त तंहिंखां पोइ समाप्तिअ जी ओर 12 स्कंद समाप्तिअ में कथा अचे थी हुनजी, जेका जॾहिं देवताउनि खे अभिमान थी वियो, हिकु लड़ाई लड़ियनि, ॾाढी वॾी लड़ाई, त उन्हनि खे अभिमान थी वियो, लड़ाई जीतियनि इन करे अभिमान थी वियो, त पार्टी रखियनि सुर्गलोक में, उत्सव पियो हले बढ़िया, सोनू मेरी डार्लिंग, अप्सराऊं नचनि पियूं, जान तुझे किया है बचपन का प्यार। त सभु अभिमान में भरिजी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पिया कनि, केॾा फूकूं पिया हणनि, वॾियूं वॾियूं डींगूं पिया हांकिन। पवन देवता चए मां हीअं, मां राक्षसनि खे पकड़े पकड़े मारियो, अग्नि चए मां जलायो सभिनीनि खे। हर कोई पंहिंजी पंहिंजी वॾाई पीअण खां पोइ उते देवी माता आई दरवाजे ते, पर रूप मटाए करे, हिकिड़े यक्ष जो रूप धारण करे आई। त इंद्र ॾिठई कोई आयो आहे, अग्नि देवता खे मोकिलियईं, वञ ॾिस केरु आहे। अग्नि देवता नशे में बि हो ऐं चएसि थो केरु आहीं? त उहा देवी चएसि थी तूं केरु आहीं? अग्नि चएसि थो मां अग्नि, मां चङे भले खे जलाए छॾियां, मुंहिंजो नालो न ॿुधो अथई आहे। त देवी चएसि थी हिन हिकिड़ो कख खणी करे, तिनको खणी, चएसि थी हिनखे जलाए ॾेखार। अग्नि देवता जी सॼी शक्ति ख़तमु, कोन जलाए सघियो, नशा लही वियसि, वापसि अची वियो। पवन देवता वियो, उन बि चई मां हीअं, मूंखे कोन सुञाणी। अरे जॾहिं पवन देवता जो अभिमान कोन हलियो, त अॼुकल्ह जूं जलेबियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथव? कॾहिं पालो पयव न त ॾिसिजो, मूंखे कोन सुञाणी, मैं कौन हूं तेरे को नहीं पता। ऐं पतो पियो कंहिं हिकिड़े ग्रुप में, जलेबी ग्रुप जे कंहिं हिकिड़ी ब्रांच में, कंहिं एरिया में, जिते 40-50 माण्हू रोज़ वेंदा आहिनि, हाणे त 5-6 माण्हू वञी बचा, उन्हनि में इहा हुआ हिकिड़ी श्रोता आहे, संगत आहे उन्हनि जी, त उनजो अभिमान, ऐं अभिमान केॾो वॾो, मेरे को नहीं पहचानती, मैं वहाँ आती तो हूँ सत्संग में। ऐं पवन देवता जो अभिमान बि कोन हलियो, उहो उन कख खे हिलाए बि कोन सघियो। कल्ह वीडियो आयो हिकिड़ो व्हाट्सअप ते, हिकिड़ी माता जलेबी बाई शेर हिक ॿिए सां, हिकिड़े छोकिरे खे शेर ठाहे करे उनजे मथां वेही रही, ऐं मैं दुर्गा, मैं कल्याणी, मैं हूँ, वरी हू जलेबी ठाहिणी आहे न, त मैं ब्रह्म, मैं आत्मा, मैं शांति, मैं भगवान। त हाणे केरु विश्वास कंदो इन्हनि ते? तव्हां त कोन कंदा न, पर इहे हलनि पिया था, माण्हू विश्वास कनि पिया था, छो त उन्हनि खे सत्संग कोन मिलियो, हुननि खे कथाऊं कोन मिलियूं, विवेक कोन मिलियो। तॾहिं त जंहिं मोकिलियो न इहो वीडियो, उहो त ॾाढो गर्व सां पियो ॿुधाए कि ॾिसो भॻवान जी अॼु देवीअ जे रूप में आया आहिनि भॻवान जी। मां वीडियो मोकिलियो हो न तव्हांखे ग्रुप में, त जेको शेर ठहियो आहे न, उनखे ध्यान सां ॾिसिजो, अहिड़ा त ऑक्टोपेड वॼाईंदा आहिनि, है न, जागरणनि में ऑक्टोपेड, जेके राति जो दारू पीअंदा आहिनि, ॾींहं जो गुटको खाईंदा आहिनि, अहिड़ो त शेर ठाहियो हुअईं। ॿुधायो, एतिरी औकात आहे हिननि जी। असां त मज़ाक उॾाईंदासीं, छो त हिननि मौक़ो ॾिनो आहे, ॿियो कोई न उॾाइनि त न उॾाइनि, ही पंहिंजो शर्म विकिणी चुकियूं आहिनि, त हिननि खे त फ़र्क़ु पवणो कोन्हे, केॾी बि बेइज़ती थिए। पर तव्हांखे त मां बचाए वठां कि मतिलबु तव्हांखे कोई चाबी भरेव कि तू ऐसी है, तू वैसी है, तू ऊंची है, बहुत ऊंची है, ऐं हवा भरेव, ऐं सुभाणे तव्हां बि कंहिंखे शेर ठाहे वेही रहो कि मां घटि आहियां छा? मूंखे दीदीअ चयो अथई कि तू बि कमु नहीं है,
तॾहिं पियो तो तव्हांखे ॿुधायां कि बचिजो, उनमें सुह कान्हे सुठाई। त सभिनी देवताउनि जो बल हाराइजी वियो। आख़िरी में सभु देवता हुन जे शरण में पिया देवीअ जे। पोइ देवी असली रूप में आई ऐं उन्हनि खे चयईं तव्हां भुलिजी जल्दी वेंदा आहियो। तव्हां भुलिजी छो वेंदा आहियो कि कमु भली तव्हां कंदा आहियो पर पावर मुंहिंजो हूंदो अथव, शक्ति सॼी मुंहिंजी हूंदी अथव। त असांखे बि न भुलिजणु खपे। कंहिं बि प्रकार जी शक्ति अगरि असां में आहे त उहा देवीअ जे ई करे आहे, असांखे भुलणु न खपे। ऐं इहो ई चऊं कि उहा असांजी माता आहे ऐं असांखे ॿारनि वांगुरु पालींदी आहे। असां छा ते एटीट्यूड कयूं, उहा शक्ति ॾींदी आहे असांखे। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। बोलो जय माता दी, बोलो जय माता दी। जो भी दर पे आए वो खाली ना जाए। जय हो। सबके काम है करती, जय हो। सबके दुखड़े हरती। जय हो। ओ मैया शेरों वाली, जय हो। भर दे झोली खाली, भर दे झोली खाली। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। सारे जग को खेल खिलाए, सारे जग को खेल बिछड़ों को जो खूब मिलाए। 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 माँ दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। बोलो जय माता दी, जय हो। बोलो जय माता दी। जय हो। जो भी दर पे आए वो खाली ना जाए। सबके काम करती, जय हो। सबके दुखड़े हरती। जय हो। मैया शेरों वाली, जय हो। भर दे झोली खाली। पूरे करे अरमान जो सारे। पूरे करे अरमान जो सारे। देती है वरदान जो
जो सारे, पूरे करे अरमान जो सारे, पूरे करे अरमान जो सारे, देती है वरदान जो सारे, देती है वरदान जो सारे, देती है वरदान जो सारे। माँ दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ, दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ, दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ। तंहिंखां पोइ पछाड़ीअ जो मणिदीप जो वर्णन थो अचे कि देवी माता जॾहिं बि को अवतार धारण कंदी आहे, पोइ पंहिंजो अवतार कार्य पूरो कंदी आहे त वेंदी आहे मणिदीप, उनजो घर उते आहे। मणिदीप किथे आहे? असांजी पहुच खां परे आहे। जीअं शिव जो कैलाश लोक आहे, विष्णुअ जो वैकुंठ, तीअं देवीअ जो मणिदीप आहे। हूअं त नथो वञी सघिजे, पर शरीर छॾण खां पोइ संभव आहे। देवीअ जी अगरि कृपा थिए त देवी पंहिंजे भगतनि खे उन लोक में वास ॾींदी आहे। जनमे जॾहिं कथा ॿुधियईं, देवी भागवत पुराण समाप्त थियो, वेद व्यास कथा ॿुधाई, 9 ॾींहं हली, भोग पियो। परीक्षत जे निमित्त कथा रखी वई हुई त परीक्षत खे देवी माता पंहिंजे लोक में निवास ॾिनो। मणिदीप पर्वत जेको आहे, परीक्षत खे उते निवास मिलियो देवी भागवत कथा जे फलस्वरूप। त तव्हां हीअ कथा ॿुधी अथव, उहा ई कथा सिंधीअ में ॿुधी अथव। उन देवीअ जे इच्छा सां, देवी माता जी कृपा सां हीअ कथा असां ॿुधीसीं, जेका 4 पदार्थ ॾियण वारी आहे, आनंद ॾियण वारी आहे। त हिननि नवरात्रनि में हिन देवी माता जी कथा जो हिते असां भोग पायूं था। सदाईं देवी माता असांजे मथां कृपा करे, रिद्धि दे, सिद्धि दे, शक्ति दे, इहो ईंदो आहे न, त उहो असांखे कृपा करे। त देवी माता जी हिन देवी भागवत महापुराण कथा जे भोग जूं तव्हांखे लख लख वाधायूं। पछाड़ीअ जो उहो ई भॼन ॻाए करे समाप्त कयूं, जंहिंसां शुरू कयो होसीं। देवी भागवत महापुराण ॿुधो सब ध्यान धरे, देवी भागवत महापुराण ॿुधो सब ध्यान धरे, जंहिंमें माता जी महिमा अपार ॿुधो सब ध्यान धरे, जंहिंमें माता जी महिमा अपार ॿुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण। सबसे बड़ा तेरा नाम हो, शेरों वाली, ऊंचे पैरों वाली, बिगड़े बना दे मेरे काम। नाम रे, ये नाम रे, सबसे बड़ा तेरा नाम हो, शेरों वाली, ऊंचे डेरों वाली, बिगड़ी बना दे मेरे काम। नाम रे आदि आशक्ति माँ जगत भवानी, आदि आशक्ति माँ जगत भवानी, गायन था जस ऋषि मुनि ज्ञानी, गायन था जस ऋषि मुनि ज्ञानी। हो ब्रह्मा विष्णु भी, ब्रह्मा विष्णु
था ध्यान, बुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण, बुधो सब ध्यान धरे। जय में माता जी महिमा अपार। पंखिड़ा हो पंखिड़ा, पंखिड़ा हो पंखिड़ा, पंखिड़ा हो पंखिड़ा, पंखिड़ा हो पंखिड़ा। पंखिड़ा तो उड़ने जाना पावागढ़ रे, पंखिड़ा तो उड़ के जाना पावागढ़ रे। मारी माँ काली से जाके कहना गरबा खेलेंगे, मारी माँ काली से जाके कहना गरबा खेलेंगे। बिछड़ल वरन जा बीखिन में मिलाए, बिछड़ल वरन जा बीखिन में मिलाए। भाव भक्ति साजो हुनखे मनाए, भाव भक्ति साजो हुनखे मनाए। ओ करे बारन ते, करे बारन ते माझ माझार, बुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण, बुधो सब ध्यान धरे। जय में माता जी महिमा अपार, बुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महा